शुक्रगुजार करूं। नारा लगर नी हजा मामा हाशिम शी हजा ये काला कोट काली टाई मामा हाशिम वोट तेरे आई। बिस्मिल्लाह रहमान रहीम। शुक्रिया वकार साहब। मां उमूमन तकरीर में नाला कोन खणंदो आहियां, पर हिते मुंहिंजा वॾा मौजूदु आहिनि। जी मुख्तियार भट्टी साहब मुंहिंजो वॾो आहे, मुंहिंजे वालिद जो दोस्त आहे। मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे त पाण मूंखे अजरक जो तोहफ़ो ॾिननि। साॻी ॻाल्हि मुंहिंजे माइट यूसुफ अली लगारियल साहब लाइ, चाचे सईद खान निज़ामानी साहब लाइ, मुंहिंजो सौट तारिक महबूब साहब लाइ ऐं ॿियनि दोस्तनि लाइ। प्रेसिडेंट साहब ऐं जनरल सेक्रेटरी साहब ऐं सभिनी दोस्तनि खे, वॾनि खे पेरनि ते रखी हथ ऐं नंढनि खे शफ़क़त भरियो सलाम। आमीन। पहिरीं त मां सभिनी दोस्तनि खे दीवाली जी मुबारकबाद ॾींदुसि ऐं मां उन खां पोइ पंहिंजनि दोस्तनि जो जी मोहतरम शेरमुहम्मद वसाण साहब, जनाब सिकंदर कोलाची साहब, अज़हर आराई साहब, फ़कीर मुनवर साहब, जिन इंटेंशन शो कई त असीं इलेक्शन कंटेस्ट कंदासीं, पर उन्हनि मूं ते ख़ासि महिरबानी करे हिन इलेक्शन में फॉर्म न भरियो। मुंहिंजे करे मां संदुनि वॾो शुक्रगुज़ार आहियां ऐं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। हाणे आयासीं सही हिते। मुंहिंजो कंहिं सियासी जमायत सां तालुक़ु न आहे। मुंहिंजी पार्टी, मुंहिंजे ग्रुप में, यूनाइटेड ग्रुप में गफ़ार नारेजो साहब मौजूदु आहे, जेको अवामी तहरीक जो सरगर्म रुकन आहे। उन सां गॾु हाजी कलंदर साहब वारा आहिनि, जिन जी लाॻापो या वाबस्तगी GS सां रही आहे। कदीर भाई असांजो लीडर, असांजो वॾो, जंहिंजी वाबस्तगी MQM सां रही आहे। पीपुल्स पार्टी जा दोस्त बि असां सां गॾु आहिनि। फंक्शनल लीग ऐं GDA जा दोस्त बि असां सां गॾु आहिनि। इवन SUP या ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, से दोस्त बि असां सां गॾु आहिनि। असां सभिनी दोस्तनि खे मेड़े गॾु करे गुलदस्तो करे हलिया आहियूं। हाणे हिते सुवालु आयो त नंद कुमार छो? बाबा नंद कुमार न, हिन बार मां को बि हिकिड़ो कारकुन जेकॾहिं पीर साहब पागारो हथ रखे हा त हाशिम लगारी उन सां गॾु हुजे हा। मुंहिंजे वालिद साहब, नंद तेरा वोट है, मुंहिंजे वालिद, काला कोट है मामा हाशिम तेरा वोट है। मुंहिंजे वालिद मोहतरम मूंखे सेखारियो आहे त बाबा टे घराणा अहिड़ा आहिनि जिन जे पोयां सॼी ज़िंदगी हलणो आहे। सन जो सैयद, पंहिंजा मखदूम नूह जो औलाद ऐं पीर साईं पागारे जो औलाद। बाबा तव्हां जमायती हुजो या गैर जमायती हुजो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, सूर्या बादशाह जा न सिर्फ़ु हिन सिंध धरती लाइ पर पूरे पाकिस्तान ते ठहियो साउथ एशिया लाइ कुर्बानियूं आहिनि। हीउ जे अॼु आज़ादु मुल्क तव्हां कयो हलो, हीउ सूर्या बादशाह जे करे आहे। तंहिं करे असां ते फ़र्ज़ु आहे त संदसि औलाद जो ग़लति सही हर हुकुम ते लबैक चऊं। जॾहिं आऊं गैर जमायती इहो करे सघां थो त तव्हांजे सागड़ जे दोस्तनि ते त वधीक ज़िम्मेवारी आहे साईं। हाणे आयासीं सही कारकर्दगी जी ॻाल्हि ते। असांखे साईं शरीफ़ मिसराणी साहब चयो असां तव्हांखे हितां अक्सरियत सां कटाईंदासीं। मीरपुर, उमरकोट, मिठी तव्हां ॼाणो। बाबा साईं तव्हां असांखे साईं बख्श निज़ामाणी मुंहिंजो चाचो ॾिनो, अक्सरियत सां खटाए ॾेखारियो। तव्हां असांखे चौधरी इफ्तिखार जी सूरत में माण्हू ॾिनो, असां खटाए ॾेखारियो। तव्हां अमीर अली लिस्काणी साहब जी सूरत में ॾिठो, असां खटाए ॾेखारियो। तव्हां जीअं चयो जी पीर साहब पागारे जो हुकुम पहुतो, असीं नेशनलिस्ट दूरियूं हुयूं, पर असां लबैक करे सभिनी खे खटाए मोकिलियो आहे साईं, सभिनी खे खटाए मोकिलियो आहे। ऐं के वरी दोस्त हिते सही रखनि पिया, उन ते फेसबुक ते ATM बाबा ॿियनि लाइ हूंदो, असीं मामा आहियूं। सॼी सिंध असांखे मामो इन करे कोन थी चए, असीं ॾियण वारा आहियूं, वठण वारा न आहियूं। रही ॻाल्हि त साईं कारकर्दगी जी, बाबा इहा हाई कोर्ट बार एसोसिएशन असांखे 5 साल थिया आहिनि हिते इक़्तिदार में। मीरपुर ख़ास जी बार खटींदे मीरपुर में साहब वारा चाहींदा आहिनि, इहा हाणे ॾेखारीसीं। तव्हांखे बैंकिंग कोर्ट हाणे ॾेखारीसीं, तव्हांखे एंटी करप्शन जी कैंप ऑफिस हाणे ॾेखारीसीं। जेका शइ हूंदी साईं तव्हांखे अञा बि अॻियां हाणे ॾेखारींदासीं। माण्हुनि चयो इहा वञे पई ॿिए डिवीज़न में हाई कोर्ट, न सही असां इहा ज़ोरी हेॾां खणाए आयासीं। ऐं ॿी ॻाल्हि साईं चयो डिग्निटी ऑफ एडवोकेट ते सौदो न थींदो। अरे बाबा ही गफ़ार नारे जो मुंहिंजो जनरल सेक्रेटरी हाई कोर्ट बार जो वेठो आहे, ही सिकंदर कोलाची साहब वेठो आहे, इहे कन्विक्ट थिया जज सां जहिड़े में कंटेम्प्ट में। तव्हां बि कहिड़ी सिंध में मिसाल मूंखे ॾियो, के बि कोन कया हूंदा। इहे असांजा माण्हू, सिर्फ़ु हिकिड़े वकील साहब जो इशू थियो,
को जज साहब जे उनसां बदतमीज़ी कई ये असां मीरपुर बारू बंद कराए हाईकोर्ट बार बंद कराए ये असांजा माण्हू कंटेम्प्ट में चया हुआ असांजा छह वकील कहिड़ी मिसाल आहे इन जी सिंध पूरी में काई कोन्हे इहो मीरपुर बार असां स्टैंड वरितो हाणे आयासीं साईं वकिला बिरादरी सां गॾु बीहण लाइ अदा असद मरी साहब हैदराबाद जो इंडोल्ड आहे तव्हांजे कंडियारी में उनजो भाउ शहीद थियो पहिरीं सफ़ में मामा हाशिम लगारी हो तव्हां मां कोन हूंदा अञा साईं शिराज लाखो साहब शहदादपुर मसइलो थियो पहिरीं सफ़ में हाशिम लगारी बीठल हो साईं तव्हांजो कल शेर अली बेअण साहब जो मसइलो थियो टंडे आदम में हाशिम लगारी तव्हां खां पहिरीं पहुतल हो साईं तो ॻाल्हि आई बाबा तव्हांजा पाण में इशूज़ हूंदा बराबरि हर बार में हूंदा तव्हां सभिनी जा हूंदा दोस्तनि जा ऐं उहे दोस्त 2020 वारा हिते नथो ॾिसां इहो अफ़सोसनाक आहे पर असां त अदा तव्हां सभिनी खे मेड़े ठाहे गॾाए हलायो इवन अगरि टंडो आदम बार उहा बि असांजी पंहिंजी बार आहे मुंहिंजी होम बार आहे टंडो आदम बार ऐं सागड़ बार खे अगरि पुल जो किरदारु कयो हूंदो अदा त उहो हाशिम लगारी हो अदा तंहिं करे मुंहिंजा भाइरो मुंहिंजा दोस्तो वोट ज़ाती अनादूं हिकिड़े पासे रखी वोट ॾिबो आहे बाक़ी रही ॻाल्हि हर ॿारनि में ॿ ग्रुप आहिनि टे ग्रुप आहिनि मीरपुर ख़ासि में त हाणे 5 ग्रुप आहिनि इहो असांजो कमाल आहे सभिनी खे गॾाए हलायो आहे रंग नसल मज़हब खां बालातर थी मुंहिंजो रामचंद्र अर्जुना वेठो आहे वाइस प्रेसिडेंट मुंहिंजो करायल आहे साईं मुंहिंजो अफ़ज़ल करीम विर्क वेठल आहे 96 में मुंहिंजे वालिद चौधरी आफ्ताब खे करायो सदर उन खां पोइ पहिरियों पंजाबी भाउ मूं करायो आहे हाशिम लगारी मुंहिंजा क़ाइम खानी दोस्त वेठा आहिनि उर्दू स्पीकिंग बोर्ड दोस्त वेठा आहिनि सभिनी खे गॾाए हलाइण वारो आहियां अलाह जे हुकुम सां त मुंहिंजा भाइरो ई गुलदस्तो ठाहे हलो ही वकिला बिरादरी हिकु हुजे हिकु पेज ते हुजे हा थींदियूं आहिनि ज़ाती अनादूं ज़ाती ॻाल्हियूं थींदियूं आहिनि पर असांजे लाइ पीर साईं पागार जो हुकुम मुक़दम आहे साईं मुक़दम आहे इन करे सूर्या बादशाह जो औलाद आहे जॾहिं आऊं गैर जमायती पीर साईं जे 40 साल थिया आहिनि चाचे मुख़्तियार भट्टी खे यादि हूंदो चाचो महबूब अलाई हूंदो उन खां वठी चाचो इफ़्तिकार चौधरी साहब हूंदो ॿिया वॾा सीनियर वाराणा साहब हूंदो सभु उहा बाबा ई बारू गॾाए हलबियूं आहिनि तव्हांजो हुकुम थियो असां आराई साहब खे हुतां शहदादपुर मां कराए छॾियो तव्हां सां गॾिजी हलिया आहियूं अॻिते बि गॾिजी हलंदासीं ऐं तव्हां घटि में घटि यूसुफ लगारी जे पुट खां इहो एक्सपेक्ट न करियो त उहो सुबुह जो तव्हां सां गॾु न हलंदो बाबा 40 साल थी विया कुझु साल ॿिया बि गुज़री वेंदा तव्हां सां गॾिजी हलबो भाइरनि सां भाई पी निभाए पई मिसराणी साहिबु अलाह कंदो अलाह जो हुकुम बाक़ी ॾिसो वोट आहे हर वकील जो पंहिंजे ज़मीर जो कुझु ज़ाती दोस्तनि में ॾियनि कुझु ॿियनि में ॾियनि कुझु एफिलिएशन्स में ॾियनि कंहिंजूं पार्टी एफिलिएशन सभु कुझु रहंदो आहे पर असां मीरपुर वारनि अवां सां कॾहिं घटाई कोन्हे मामा ऐं तव्हांजो लख अहसान आहिनि मां चवां थो अहिड़ो आदर भाउ असां पूरो डिवीज़न घुमी आया आहियूं पर अहिड़ो आदर भाउ असांजो किथे बि कोन्हे थियो असां अव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं मां मुख़ालिफ़ दोस्तनि खे बि चवंदुसि साईं तव्हां बराबरि मीरपुर बार आहियो हिकिड़ो फ़ोन हिन मामे खे हणी छॾो आहे मुखालफ़तूं पंहिंजी जाइ ते बाबा इलेक्शनूं आहिनि गुज़री वेंदियूं हिकिड़े ॾींहं जी इलेक्शन आहे बाहि रहियूं तव्हां हिकिड़ो फ़ोन हणो आहे मामो तव्हांजो उहो इस्तक़बाल कराए आहे शायान शान बाबा अचो बारूं पंहिंजूं आहिनि त मूंखे यादि आहे चाचो सईद ख़ान निज़ामानी साहिबु जॾहिं असांजा मुखालिफ़ जॾहिं इक़्तिदार में हुआ मीरपुर ख़ासि बार में चाचो आयो प्रेसिडेंट साहिबु जनरल सेक्रेटरी साहिबु ॿार छॾे हलिया विया हुआ त उते चाचे तकरीर कई हुई बाबा मान ॾिबो आहे सभिनी खे मुखालिफ़नि खे सभिनी खे ईअं बारूं छॾे भॼण वारा कोन आहियूं बाबा साईं अचो सभु अचो मुखालिफ़ हुजनि पंहिंजा हुजनि अचो मीरपुर बार में तव्हांजो इस्तक़बाल मामा हाशिम लगारी कंदो नारा लगन नीह जा मामा हाशिम शीह जा बाबा ॾींहुं हिकिड़ो आहे 1 नवंबर गुज़री वेंदो सभु भाइर आहियूं मोहबतूं क़ाइमु हुजनि ज़ाती तनक़ीद ज़ाती हमलनि खां बालातर थी असां लाइ छा छा न लिखियो अथनि फेसबुकनि ते मां त फेसबुक मूंखे दोस्तनि चयो मूं वटि उन्हनि खां वधीक हमदर्द ऐं दोस्त आहिनि मूं चयो बाबा कंहिंखे जवाबु न ॾिबो जवाबु वोट सां ॾींदासीं अलाह पाक जे चाहियो सभु शइ हुन कारगर जे हथ में आहे सही कारसाज़ जे
जे हुन पाण खे इज़त ॾिनी वरी बि उन्हनि दोस्तनि खे जेके वोट न बि ॾींदा तिन सां बि मोहबतूं विकिणींदासीं तिन जो बि लीडर थी ॾेखारींदासीं मुंहिंजो अलाह कंदो अलाह जो हबीब कंदो जेकॾहिं ख़ुदा खे मंज़ूर हूंदो इनशाअल्लाह 1 तारीख़ फतह जो ॾींहुं आहे तव्हां सभिनी दोस्तनि जूं लख लख महिरबानियूं इहे हथ ॿधी महिरबानियूं